मलीर दाऊद चोरो ॻोठ जे सवेर हवासिन ॻोठ खां नेशनल हाईवे ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो। रैली जी अॻवाणी कबीर जान ब्रोही, सैयद अलहदिनो शाह, सैयद हसन शाह, बाबू लाडो, अनवर सूमरो, उमर शोरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते ॻोठाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 20 सालनि खां बुनियादी सहूलियतनि खां महरूम रखियो वियो आहे। पाणी जी खोट सबबि ॾुराहनि इलाइक़नि मां पाणी आणण ते मजबूर आहियूं। सेवरेज जो गंदो पाणी रस्तनि ऐं घिटियनि में बीहण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे मुंहुं कढियो आहे। केतिराई ॿार, औरतूं ऐं पीरसन पेट ऐं चमड़ी जी बीमारी में वठिजी विया आहिनि। हुननि चयो आहे त केतिराई भेरा ज़िले काउंसिल कराची जे हेड तोड़े सभु ऑफिस में वञी लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर उन ते केर बि अमल करण लाइ तयारु नाहे। हुननि चिताव ॾिनो त मकानी चूंडूं थियण वारियूं आहिनि। असांजा जेकॾहिं मसइला हल न कया विया त चूंडनि जो बाइकॉट कंदासीं।